नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो शहर जे रवासिन IWO जे सरगर्म उहिदेदारनि वर्करनि मुरीद अली मला, मोहम्मद अली जुमनानी, असलम अली सैतो, नादर अली शेख, एहसन टालपुर 15 रमज़ान मुबारक खां 20 रमज़ान 6 रोज़ा लाइ गरीब मिस्किन लाचार इंसाननि लाइ ईद जो खाधो खोराक कपड़नि ऐं ईद ख़र्ची गॾु करण लाइ सोबो देरो प्रेस क्लब चौक ते कैंप क़ाइमु कई। इन मौक़े ते IWO सोबो देरो जे अॻुवाणी चए त ज़िंदगी जो असल मक़सदु इंसानियत जी ख़िदमत करण ऐं ईद जो ॾींहुं सरहदी वारा वापारी मुलाज़िम बेरो क्रिकेट ऑफिसर शाही सियासतदान त भरपूर नमूने सां ईद मल्हाईंदा आहिनि। पर असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जे सूबे सिंध तालुके सोबो देरो में केतिरा ई लाचार बेवा यतीम मिस्किन ऐं गरीब मज़दूर समेत केतिरो तबिको अहिड़ो बि आहे जेके ख़ुशी वारे ईद जे ॾींहुं बि ख़ुशियुनि खां महरूम हूंदा आहिनि। अहिड़नि लाचार इंसाननि लाइ ऐं हुननि खे ईद ख़ुशियूं फराहम करण लाइ कैंप क़ाइमु कई आहे। असां सरहदी वारनि ऐं सोबो देरो जे वापारियुनि दुकानदारनि ज़मींदारनि खे अपील था करियूं त ख़ुदा जी राह में लाचार इंसाननि खे ईद ख़ुशियूं फराहम करण लाइ ताउन कंदा। तमामु हिकिड़ो नेक अमल IWO जे तरफ़ां कयो वियो आहे। मां सभिनी दोस्तनि खे इहा अपील कंदुसि, जंहिं बि मद में जहिड़े तरीक़े सां जेको असांजी सपोर्ट करणु चाहे थो या करे सघे थो या करण जी हैसियत रखे थो, उहो असांजी सपोर्ट करे। असां वटि हर क़िस्म जो राशन हिते यानी डोनेट थी सघे थो, कपिड़नि जी सूरत में, सामान जी सूरत में ऐं कैश जी सूरत में। मां सभिनी सरहदी वारनि खे गुज़ारिश कंदुसि हिन में भरपूर हिसो वठनि त जीअं उन्हनि ग़रीबनि मुस्तक़िल कैंप आहे या IWO जे तरफ़ां लॻाई वई आहे इन सिलसिले में त जेके ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि जेके हिन महांगाईअ में पंहिंजो कपिड़ा वग़ैरह या राशन वग़ैरह ख़रीद नथा करे सघनि, उन्हनि जे सहकार करण जे लाइ हीअ कैंप लॻाई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी